أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. هل أنبئكم على من تنزل الشياطين تنزل على كل أفاك أثيم يلقون السمع وأكثرهم كاذبون الشعراء يتبعهم الغاوون ألم تر أنهم في كل واد يهيمون وأنهم يقولون ما لا يفعلون إلا الذين آمنوا وعملوا الصالحات وذكروا الله كثيرا وانتصروا من بعد ما ظلموا وسيعلم الذين ظلموا أي منقلب ينقلبون. درود شريف. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد رب زدني علما وارزقني فهما سبحانك الحمد. मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरो दोस्तों बुजुर्गो 19 सिपारो सूरत शुआरा आयत नंबर 221 घाटी 227 ताईं मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कयो। हिन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला मुशरिकीन मक्का जा 2 एतराज़ ज़िक्र फरमाया आहिनि ऐं उन्हनि जा जवाब बि ॾियणु फरमायो आहे। हिकिड़ो एतराज़ इहो हो जो मुशरिकीन मक्का नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत खे कहानत चवंदा, जाली पीर जेके चऊं पाण, जादूगर चऊं पाण, काहिन चवंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नौज़ुबिल्लाह। त माना इहे जेके ख़बरूं ॿुधाए थो जीअं काहिन हूंदा आहिनि ऐं जेके माण्हू दावो कंदा आहिनि असांजे पोयां जिन आहिनि, जिन असांजे पोयां हलनि था पिया, आसमानी ख़बरूं असां ॾे अचनि थियूं पियूं वग़ैरह वग़ैरह। उन दौर जे अंदरि इहो घणो रेशियो हो त उहो सम्झनि पिया नौज़ुबिल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उहो ई आहे। अल्लाह तबारक व तआला उन जो जवाबु ॾिनो, फरमाया हल उनब्बिउकुम अला मन तनज़्ज़लु शयातीन, छा मां तव्हांखे ॿुधायां शैतान कंहिंजे मथां लहंदो आहे? इहे काहिन जेके आहिनि न इन्हनि जे मथां शैतान लहंदो आहे। इहे जेके जादूगर आहिनि, इहे काहिन आहिनि, इहे धोखेबाज़ जेके आहिनि न, शैतान उन्हनि जे मथां लहंदो आहे। ऐं यकीनन इल्मु ॾियण वारो इल्मु वठण वारे जे दरमियान में मुनासिबत ऐं मुताबिक़त हूंदी आहे। तव्हां काहिननि जी ज़िंदगी ॾिसो, मोहम्मद अरबी जी ज़िंदगी में ॾिसो, केॾो फ़र्क़ु आहे। काहिन जेको हूंदो आहे उहो बिल्कुलु शैतान वांगुरु हूंदो आहे। उनजो कमु हूंदो आहे 2 माण्हू रेजाइण, 2 माण्हू माराइण, वेढ़ाइण, झेड़ो कराइण, फितनो कराइण, तलाक़ूं कराइण, इहे हुनजा कमु हूंदा आहिनि। मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ो को कमु ई नथो करे, पोइ तव्हां कीअं था चओ नौज़ुबिल्लाह मिन ज़ालिक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काहिन आहे? अल्लाह से फरमायो मां तव्हांखे ॿुधायां हल उनब्बिउकुम अला मन तनज़्ज़लु शयातीन, छा मां तव्हांखे न ॿुधायां त शैतान कंहिंजे मथां लहंदो आहे? तनज़्ज़लु अला कुल्लि अफ़ाकिन, जेको घणो कूड़ ॻाल्हाईंदो आहे हुनजे मथां लहंदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचो माण्हू आहे। असीम, जेको गुनाहगार हूंदो आहे हुनजे मथां शैतान लहंदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक दामन ऐं साफ़ सुथरो माण्हू आहे। लिहाज़ा तव्हांजो इहो चवणु त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काहिन आहे, जादूगर आहे, अलियाज़ु बिल्लाह, इहो बिल्कुलु ग़लति आहे। अॼु बि असां ॾिसूं था पिया इन जी खोड़ सारियूं क़िस्मूं निकिरी पियूं काहिननि जूं या जादूगरनि जूं। 2 क़िस्मनि जे माण्हुनि माशरे में एॾो त फ़साद मचायो आहे जो माण्हू सुधरनि कोन था, ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदा आहिनि। हिकिड़ो इहो जेके जाली आमिल आहिनि, ॿियो जाली पीर, इन 2 दीन जे नाले ते एॾो माण्हुनि खे ज़लील कयो आहे, एॾो माण्हुनि खे ज़लील कयो आहे ऐं ख़ानदान जा ख़ानदान तबाह करे छॾिया आहिनि। माण्हू खां ॿुधंदा आहियूं असांखे हैरानगी थींदी आहे। तव्हां वञो
अबा मुंहिंजे नुंहं खे पेट में सूर आहे, अदा मुंहिंजे पुट खे मथे में सूर आहे, उहो झटिपट चवंदई तुंहिंजी नुंहं जी जेका माउ आहे न उहा तव्हांजे घर में जादू थी करे। अबा हिकिड़ी ॻाल्हि वेही रही दिलि में वेही रही, अबा मुंहिंजी नुंहं जी जेका माउ आहे उहा भले भेण ई छो न हुजे, भले सौट मारोट छो न हुजे, भले ई पंहिंजी घर जो भाती छो न हुजे, पर बाबा चई छॾियो न काहे न इन जादूगर, बसि हाणे दिलि में ॻाल्हि वेही रही। हाणे सॼी ज़िंदगी आसमान हेठि हलियो अचे, ज़मीन मथे हली वञे, पर इहा ॻाल्हि निकिरंदी कोन। अब हिन जादू कयो। असां ॾे हिकिड़ो हेल्थ में ऑफिसर हूंदो हुयो, सुपरिटेंडेंट हुयो, हुन वीचारे जो जनवरी में 2018 में इंतकाल थी वियो। हाणे उहो पंहिंजी घरवारी शुरू में शादी कई त हुनजी घरवारी मास्तरियाणी जेका औरत कमाईंदी त उहा चए में हूंदी, हुनजे चए में न हुई, चए में न हुई त हाणे भॼे पियो हुन मौलवी ॾे, हुन मौलवी जाली आमिल जेके हूंदा आहिनि उन्हनि ॾे। कंहिं हिनखे चई छॾियो बाबा तुंहिंजी जेका ससु आहे न उहा तो ते तावीज़ करे थी पई, त मुंहिंजी धीअ खे तलाक ॾे, पोइ वरी ॿिए खे वॾेरे सां परणाएसि। हुन दिलि में ॻाल्हि वेही रही। 35 साल अलाए 40 साल उहो पंहिंजी घरवारी खां जुदा रहियो, घरवारी हिन सां ठहे कोन, पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ ईअं थिए थो न, करे ज़ाल मुड़ुस पाण में नथा ठहनि, न ठहियो इहो मिज़ाज, न ठहियो बिलाख़िर हीअ रिटायरमेंट वरिती, हुन रिटायर थियो, माना 60 साल उमिरि थी वियसि। पोइ हिन इरादो कयो त मूंखे हाणे घर न आहे वञिणो, पोइ SRTC मस्जिद में रहंदो, पोइ उते साल पूरो रहियो, साल खां पोइ वीचारे जो उते इंतकाल थी। हाणे हुनजो पुटु सिर्फ़ु आयो हुनखे वठण जे लाइ, खणी इलाज खणी वियो हले बसि। हाणे हिकिड़ो माण्हू 35 साल 40 साल हिकिड़ी दिमाग़, मां हुन सां जॾहिं बि चवंदो हुउसि साईं मसइलो तव्हां सां छा, मूंसां वरी दिलि जूं ॻाल्हियूं कंदो रहे, मां हुनखे सम्झाईंदो हुउसि पर हुनखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी, न फलाणे साईं चयो, हाणे साईं अलाह कहिड़ो निभागो हो पहिरें नंबर जो, हुनजे दिलि में ॻाल्हि विझी जॾहिं हाणे निकिरे न पई। इन्हनि जेके घर टोड़ाया आहिनि, तलाकूं करायूं, फितना मचाया आहिनि, ख़ानदाननि जा ख़ानदान तबाह कया आहिनि, जाली आमिल आहिनि, अलाह जी पनाह, जाली आमिल जाली पीर माशरे जे नासूर आहिनि, अल्लाह तव्हां असांखे हिननि खां महफ़ूज़ फरमाए। हल उनब्बिउकुम अला मन तनज़्ज़लु शयातीन, मां तव्हांखे ॿुधायां शैतान कंहिंजे मथां लहंदो आहे। शैतान तनज़्ज़लु अला कुल्लि अफ़ाकिन, जेको कूड़ घणो ॻाल्हाईंदो हुनजे मथां लहंदो, असीम जेको गुनाहगार हूंदो हुनजे मथां लहंदो। मोहम्मद अरबी कूड़ खां बि पाक आहे त गुनाहनि खां बि पाक आहे, लिहाज़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काहिन कोन्हे। युल्क़ून अस्समा, इहे जेके काहिन हूंदा आहिनि कन ॾेई वेठा हूंदा आहिनि, अचे का ख़बर को शैतान खयों अचे, को जिन खयों अचे त वरी माण्हू खे ॿुधायां, पर अक्सरुहुम कादिबून, अक्सर हुन में कूड़ ई कूड़ हूंदो आहे। हिकिड़ो एतिराज़, ॿियो एतिराज़ वश्शुअराउ यत्तबिउहुमुल गावून। मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, महिरबानी कजो, जॾहिं बि का तकलीफ़ थिए न, वेही क़ुर शरीफ़ खे पढ़ो बसि, कि 2 नंबर आमिल ॾे हेॾा होॾा भॼण जी ज़रूरत ई कोन्हे। परेशानी ईंदी बि अलाह जे तरफ़ां आहे त वेंदी बि अलाह जी तरफ़ां आहे। पर हाणे अलाह क़ुर पढ़ी करे अलाह खे राज़ी कंदा, अलाह ॾिनी बि तूं, हाणे टार बि तूं, महिरबानी फरमा, बजाए हिन जे हुन ॾे वञो, हो पोइ वरी चए फलाणी कयो अथव, पोइ अची नफ़रतूं फैलिजनि, झेड़ा अलाए छा छा। वश्शुअरा, ॿियो एतिराज़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे बारे में मुशरिकीन मक्का जो ॿियो इहो तसवुर हुयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाइर आहिनि, लिहाज़ा जीअं असांजा शाइर आहिनि तीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि शाइर आहिनि। अल्लाह साईं तो फरमाए त कंहिं पैगम्बर खे जुगाए कोन थो त उहो शेरो शाइरी करे। हिते अल्लाह साईं फरमाए वश्शुअराउ यत्तबिउहुमुल गावून, शाइर जेके हूंदा आहिनि न उहे त गुमराहिन जे पोयां हूंदा आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुमराह त आहे ई कोन, राह रास्त ते आहे, हक़ो सदाकत ते आहे, लिहाज़ा तव्हां जेको चवंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाइर आहे, तव्हांजी ॻाल्हि ई ग़लति आहे। असल में वो धोखा खाईंदा क़ुर जी सजाबंदी ते। क़ुर में चए अबस व तवल्ला अन जाअहुल अअमा वमा युद्रीका लअल्लहु यज़क्का औ यذكरु फतनफअहु ज़िक्रा। आयत जो आखिर रा आ तो अचे न, तो इन धोखो खाईंदा त ये शेर आहे। या कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास, नास 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 सभिनि में अचे, अब इहो शेर आहे, उहो ईअं धोखो खाईंदा हुआ। त पोइ चवंदा हुआ त क़ुर इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलाम आहे,
ऐं इहो शेर आहे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाइर आहे। अलाह साईं फरमाए थो शाइर त धोखेबाज़ हूंदा आहिनि, कूड़ा हूंदा आहिनि, ठग हूंदा आहिनि, 2 नंबर हूंदा आहिनि, उहे अलाए कहिड़ियुनि वादियुनि में घुमियल हूंदा आहिनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि जेके उन उते पाण पुॼी बि कोन सघंदा आहिनि ऐं गुमराह हूंदा। वश्शुअरा यत्तबिउहुमुल गावून, गावून जो हिकिड़ो तर्जुमो कूड़ा हूंदा आहिनि, ॿियो तर्जुमो मुशरिक हूंदा आहिनि, टियों तर्जुमो धोखेबाज़ हूंदा आहिनि, चोथों तर्जुमो घटिया लफ़्ज़ ऐं बेहुदा ॻाल्हियूं कंदा आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि सभिनी खां पाक आहे। अलम तरा अन्नहुम फी कुल्ली वादी यहीमुन, छा तो कोन तव्हांखे ख़बर कोन्हे त जेके शाइर हूंदा आहिनि उहे ख़यालात जी वादियुनि में गुम हूंदा आहिनि, परेशान हूंदा आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं बसि वेठा हिते हूंदा, पर पोइ चवंदा जे आसमान ते मां हलां पियो, तूं हुकुम कर त सितारा टोड़े तुंहिंजे साम्हूं अची रखां। इहे शाइरी चवंदा। हाणे न हुनजो हथु पुॼंदो, न हुनजो अकुलु पुॼंदो, न पाण पुॼंदो, कुझु बि कोन पुॼंदो, पर इन ख़यालात में हू पिया घुमंदा। इहे त का हक़ीक़त ई हुनजी कोन हूंदी आहे। अलाह साईं फरमायो अन्नहुम यक़ूलून मा ला यफ़अलून, अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि जेको करे ई कोन सघंदा आहिनि पाण। लिहाज़ा शेरो शाइरी जे पोयां एतिरो लॻण बि न घुरिजे। ही आयतूं नाज़िल थियूं, ऐं हसन बिन साबित रज़ी अल्लाह अन्हु शाइर हुयो, शेर चवंदो हुयो, ऐं 2 ॿिया साहबी, इहे रोईंदा रोईंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया। या अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां त शेरो शाइरी कंदा आहियूं ऐं इस्लामी शेरो शाइरी कंदा आहियूं, नातूं हमद अल्लाह जी तारीफ़ तव्हांजी नातूं पढ़ंदा आहियूं। इहो जेकॾहिं पोइ इहे गुमराहियूं आहिनि ऐं रुॻी ख़यालात आहिनि ऐं तसवुरात आहिनि त पोइ माना असां ग़लति आहियूं, असांखे न करणु घुरिजे इहो। 3 ॼणा रोइनि पिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अॻिते त पढ़ो, अॻिते छा लिखियलु आहे? अॻिते लिखियलु आहे इल्लल्लज़ीना आमनू, उहे शाइर जिन ईमान आंदो, व आमिलुस सालिहात, चङा कम कयूं, व ज़करुल्लाह कसीरा, अल्लाह जो कसरत सां ज़िक्र कयूं, इन्हनि जी तारीफ़ क़बूल आहे असांखे। इहे भला माण्हू। इन करे इस्लाम जे अंदरि अहिड़ा शाइर जेके माना सिर्फ़ु ख़यालात में माण्हुनि खे पिया घुमाइनि, उन जी का बि वक़्त ऐं हैसियत कोन्हे सवाइ उन्हनि शाइरनि जे जेके हक़ीक़त खे बयानु कनि था। जीअं हज़रत हसन बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु या अहिड़ा ॿिया के सहाबा किराम हुया। उन खां बाद में इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह बि ज़बरदस्त शाइर, दीवान शाफ़ी जे नाले सां हुनजी किताब आहे जंहिंजे अंदरि हुनजा अशार लिखियल आहिनि। इन खां अलावा मौलाना रूम रहमतुल्लाह अलैह वॾो किरदारु अदा कयो आहे इस्लामी नज़रियात खे माण्हुनि जी तरफ़ मुंतक़िल करण में, शेरो शाइरी जे ज़रिए सां ऐं मिसालुनि जे ज़रिए सां। इहे बि क़ाबिल तारीफ़ आहिनि। ऐं मौलाना अब्दुल माजिद दरियाबादी रहमतुल्लाह अलैह, इंडिया जो वॾो आलिम गुज़रियो, नेक माण्हू गुज़रिया, उन लिखियो आहे त डॉक्टर अल्लामा मोहम्मद इक़बाल रहमतुल्लाह अलैह बि इन फ़हरिस्त में शामिल आहे त हू नेक ऐं सालिह शाइर हुयो। हुनजी शाइरी जेका आहे उहा मुस्बित हुई, पढ़ण जे क़ाबिल आहे। बाक़ी कॾहिं कॾहिं शेरो शाइरी जे अंदरि असां ॾिसूं था पिया त मुसलमान जेके आहिनि उहे ॿियनि जे ख़िलाफ़ बि कनि था पिया शेरो शाइरी, पोइ इनखे नापसंदि कजे। अलाह सां फरमायो न वन तसरू मिन बाद मा ज़ुलिमू, इहो बदिलो वठणु आहे उनजो जेको उन्हनि जे मथां ज़ुल्म थियो आहे। ईमान जे वारनि जे ख़िलाफ़ जेकॾहिं के काफ़िर ॻाल्हाइनि था पिया त पोइ काफ़िरनि खे बि घुरिजे त शेरो शाइरी में उनखे जवाबु ॾियनि। इन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हज़रत हसन बिन साबित रज़ी अल्लाह अन्हु जवाबु ॾींदो त इहो मायूब पियो लॻे ज़ाहिरनि असांखे, पर अलाह साईं फरमाए न, इहो तव्हांखे करणु घुरिजे। हो शेरो शाइरी में तव्हांजी मज़म्मत बयानु कंदा त तव्हां बि शेरो शाइरी में हुनजी मज़म्मत बयानु कयो, तव्हांखे अजर ऐं सवाबु हुन ते मिलंदो। वसयअलमुल लज़ीना ज़लमू, अन क़रीब उन्हनि माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी जेके ज़ुल्म कनि था, अल्लाह जी नाफ़रमानी करे, नबी साईं जी नाफ़रमानी करे, ईमान वारनि खे तकलीफ़ूं ॾेई करे, अय मुनक़लबिन यनक़लिबून, त कहिड़ी बुरी जॻह आहे जिथे हुननि खे मोटायो वेंदो। ये मुशरिकीन मक्का जेके आहिनि खामख़ा में एतिराज़ात कनि था पिया, फर्मा बरदारी जे मथां नथा अचनि, अन क़रीब हिननि खे ख़बर पइजी वेंदो त कहिड़ी बुरी जॻह जी तरफ़ हुननि खे मोटायो वेंदो। यकीननि मां मुरादो आहे जॻह जेके पाण हितां असां जहन्नम चवंदा आहियूं। इहे आयतूं थियूं पूरियूं, सूरत थी वई पूरी, सूरत शुअरा। आइंदा दर्स में इंशाअल्लाह सूरत नमल, ज़बरदस्त सूरत, सॼो क़ुर ज़बरदस्त, पर हिन में हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र आहे जेको मारकतुल आरा ज़िक्र आहे। आइंदा बयान थींदो, अल्लाह कंदो आहे। अल्लाह ईमान जी ज़िंदगी, ईमान ते मौत नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह। अल्लाहुम्मा लकल हम्दु कुल्लु कमा अंत अहलुहु, वसल्लि अला मुहम्मदिन कमा अंत अहलुहु, वफ़अल बिना मा अंत अहलुहु, फ़इन्नका अंत अहलुत तक़वा व अहलुल मग़फ़िरह। अल्लाहुम्मा अग़फ़िर लना ज़ुनूबना वकफ़िर अन्ना सय्यिआतिना वतवफ़्फ़ना मअल अबरार। या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन।
रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अत्बाइहि अजमईन। आमीन बिरहमतिका या अरहमर